अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 जे ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। अच्छा, हिन वीडियो में तव्हांखे शीट में जेको चार्ट खे एड करणु तव्हांखे सेखारिबो। तव्हांखे ॿुधाइबो त चार्ट जेको शीट में कीअं एड कजे। दोस्तों, हिन शीट के ॾिसो, हींअर खणूं था, हीअ असां वटि डेटा है जंहिंमें कैटेगरी वाइज़ जेका डेटा है त उनखे छा सिंपल आहे, जंहिंमें कैटेगरी, सब कैटेगरी, डिटेल्स एंड अमाउंट आहिनि। सिंपल इन करे आहे त जेका डाटा आहे उहा ऑलरेडी कैटेगराइज़ थियल आहे। हिनमें कैटेगरी ॿ यूज़ थियनि, हिकिड़ी इलेक्ट्रॉनिक्स ऐं ॿी इलेक्ट्रिक आहे। उनखां अलावा उनजी सब कैटेगरीज़ आहे, उनमें डिटेल्स में आहिनि। ऐं सिंपल में जेको तव्हां चार्ट आहे न, सिंपल में उहो असां सम्झी सघो था बहितर। पोइ उनखां पोइ जेको हलंदासीं कॉम्प्लेक्स जेके आहिनि से शीट्स वग़ैरह, उनमें चार्ट कीअं एड कजे। डेटा खे पहिरीं असीं सिलेक्ट कयूं था, असीं वञूं था रेकमेंड चार्ट जेके ख़ुदि ई ॾिए थो न। तव्हां इंसर्ट में वञोसि, इंसर्ट में ॾिसो रिकमेंडेड चार्ट्स, फर्स्ट जेको ऑप्शन आहे इनखे सिलेक्ट कंदासीं। हाणे हीअ असांखे मुख़्तलिफ़ जेके चार्ट्स आहिनि उहे रिकमेंड करे पियो। फर्स्ट ॾिसो चार्ट चेक करे पियो, उनखे असांखे ॿुधाए पियो त सम ऑफ अमाउंट बाय सब कैटेगरी, यानी सब कैटेगरी जेका आहिनि उन जे तहत असांखे चार्ट ठाहे ॾींदो। वरी जेकॾहिं तव्हांखे न आहे त सम ऑफ अमाउंट बाय डिटेल, तव्हां डिटेल वाइज़ जेको चार्ट ठाहे सघो था, या सम या अमाउंट वाइज़ तव्हां ठाहे सघो था। त हर जेको सो तव्हां डिटेल जी इनखे अमाउंट ॿुधाईंदो, या तव्हां जस्ट अमाउंट बाय कैटेगरीज़। त असीं फ़िलहाल खणूंसि था सब कैटेगरी वाइज़ खणूंसि था, कयूं था ओके। हीअ ॾिसो दोस्तों, चार्ट ठाहे असांखे ॾिनई। हाणे ॾिसो चार्ट पिवोट टेबल जेको पोयों वीडियो में असीं सिखियासीं, त हिन जेके चार्ट खे पहिरीं पिवोट टेबल में हिनखे आणे पोइ उन मां असांखे चार्ट ठाहे ॾिनई। ऐं फर्स्ट जेको मथे जेको टैब शो कराए पियो न, इहो बि पिवोट टेबल जो जेको आहे टैब आहे, रिबन जेको शो कराए पियो। वॾो करे हिनखे ॾिसो त चार्ट खे वॾो करे तव्हां ॾिसी सघोसि था। अच्छा, उनके अलावा चार्ट्स, हाणे हिन चार्ट आहे न सिंपल चार्ट आहे, चाहियूं था हिनजी डिज़ाइन वग़ैरह चेंज थिए, हिन जो लुक चेंज थिए। हिते हिन जा ऑप्शन्स ॾिनल हूंदा आहिनि, तव्हां टे ॾिसो, हीअ जेको छा आहे, हीअ त असांखे चार्ट जेके एलिमेंट्स आहिनि न उन कुझु शो कराए थो, उन जा ऑप्शन्स ॾिए थो। हीअ असांखे कुझु चार्ट जा स्टाइल असांखे ॿुधाए थो। स्टाइल ॾिसोसि, तव्हांखे जेको पसंदि अचेसि तव्हां स्टाइल रखी सघो था। ॾिसोसि, हीअ तव्हांखे सूट करे थो, जेको तव्हांखे सूट करे तव्हां हुनखे अप्लाई करे सघो था। हिनखे ब्लैक खणोसि था। कलर तव्हां हिन मां कहिड़ो चूज़ करियो था, ॾिसोसि, जेको तव्हां कलर सूट करे तव्हां उहो चूज़ करे सघोसि था। इनखे क्लोज़ था करियोसि। हाणे अचूंसि था, ॾिसोसि थोरो हिनखे चेक कजोसि। हाणे हीअ जेको न असांखे एक्सिस शो कराए पियो। हाणे एक्सिस छा आहिनि, ॾिसो वर्टिकल एक्सिस आहिनि, ॿ एक्सिस हूंदा आहिनि। हीअ एक्सिस आहे, हीअ वर्टिकल एक्सिस आहे, ऐं हीअ आहे हॉरिजेंटल एक्सिस। हीअ एक्सिस शो कराए या न कराए, ॾिसो शो कराए पियो। हाणे अचूंसि था टाइटल्स, जेके न एक्सिस जा टाइटल, असांखे एक्सिस जा टाइटल बि असांखे ॿुधाए थी इहे एक्सिस छा जा आहिनि। मीन्स हीअ जेके आहिनि, हीअ जेका अमाउंट आहिनि न, हीअ छाजी आहे, इहा अमाउंट आहे। ऐं हीअ एक्सिस टाइटल हिन जो छा आहे, हीअ सब कैटेगरीज़ आहिनि। त असीं हिनखे डबल क्लिक करे हिनखे चेंज बि करे सघूं था। कर्सर खे मथां करोसि, बैक स्पेस दबायो, डिलीट थी वेंदो। असीं चऊं था अमाउंट, ऐं हिते हिन टाइटल ते क्लिक करियोसि, लास्ट में खणी वञोसि, बैक स्पेस ऐं सब कैटेगरी। त असीं हिन टाइटल ॾिसो, एक्सिस जा जेके टाइटल उहे आणे छॾियासींसि। उनखां अलावा डेटा लेबल्स बि असांखे शो थींदा मथां मथां, ॾिसो डायरेक्ट असांखे जेको न, हाणे हीअ हिते हिन लाइन खे टच करे जो 5,000, लेकिन असीं चऊं था लेबल शो कराए असांखे, त असांखे ख़बर पए त एक्यूरेट छा रही आहे। दोस्तों, हीअ असां यानी कि डेटा टेबल शो कराए पियो। हाणे हीअ डेटा लेबल शो कराए पियो। अच्छा, डेटा टेबल्स जेकॾहिं असीं वञूं था न, त असांखे ॾिसोसि, हीअ जेको डेटा जो सभिनी टेबल हेठां शो कराए पियो, ॿुधाए थो त हर कैटेगरीज़ जी जेका वैल्यूज़ केतिरी आहे। त हीअ असांखे ॾिसो, असीं शीट ते वरी त हलूं था। शीट में ॾिसो त कैटेगरीज़ जेका हीअ आहे न, हाणे सब कैटेगरीज़ आहे, सब मोबाइल आहे, एक्सेसरीज़ आहे वग़ैरह। त इन जी अमाउंट हिते त मिक्स में आहे,
ठीक है। लेकिन चार्ट सां असांखे इहा कहिड़ी जेका सहूलियत ॾिए पियो असांखे त जे सम अप करे पियो वैल्यूज़ जो सॼो सम अप करे पोइ ॿुधाए पियो त केतिरी जेका कहिड़े जी वैल्यू केतिरी आहे। ॾिसो मीन्स 48,000 छा जी आहे, 48,000 मोबाइल जी आहे, 48,000 मोबाइल जी आहे। त चार्ट असांखे इहो सहूलियत ॾिए पियो ऐं असांखे सम्झण में आसानी लॻे थी। असां क्विकली जेको सो इहो फाइंड करे सघूं था त कहिड़ो आइटम जेका न उनजी वधि खां वधि जेका केतिरी सेल रही आहे, केतिरी अमाउंट रही आहे। जंहिं त असां रिकमेंड चार्ट में खयोंसीं ऐं जेको हिन पिवोट टेबल में असांखे करे ॾिनो आहे त असांखे अगरि पिवोट जेके चार्ट्स फील्ड्स आहिनि न उहो बि असांखे शो कराए पियो। हिते हिननि फील्ड्स जी असांखे सहूलियत आसानी इहा रहे थी त हिते सब कैटेगरी असीं शो करूं था। असीं कैटेगरीज़ में जेका साइड करूं था या सब कैटेगरी हटायूं था, असीं चऊं था कैटेगरी बस शो करे। ॾिसो ॿुधाए थो तव्हांजे त हिन जेका आहे कैटेगरी इलेक्ट्रिक जी सेल हेतिरी रहे, इलेक्ट्रॉनिक्स जी सेल हेतिरी रहे। असीं डिटेल में जेको सेल जेको करे सघूं था हिन में हिकिड़ो मिंट ॾिसो थोरो हेॾो कंदासीं त ॾिसो कैटेगरी वाइज़ कैटेगरी भी आहे प्लस डिटेल ॿई हिनमें जेको असीं ऐड करना था। चलो असीं कैटेगरी खे हटायूं था, असीं डिटेल खे अचूं था। ॾिसो डिटेल में असांखे सॼो ई शो कराए थो। असीं हिन जेको हीअ हेठि आहे न ऐं चार्ट टेबल इहा हटायूंसि था डेटा टेबल्स में, डेटा टेबल हटिजी वियो। हाणे क्लियर करे ॾिसोसि सॼी असांखे डिटेल असांखे शो कराए थो। अच्छा ॾिसो चार्ट जेको आहे हाणे फील्ड खे असीं क्लोज़ था करूं प्लस फील्ड जेके तव्हांखे एनालाइज टैब लॻो पियो न, एनालाइज टैब में तव्हां फील्ड लिस्ट ॾिसो आणे सघो था, हिनखे शो आहे हाइड करे सघो था। हिन जेको चार्ट सां तव्हां पहिरीं ॻाल्हि सिलेक्शन में ॾिसी वठो, मथे सिलेक्ट कंदोसि तव्हांखे त हिन चुफेर हिन जेको आउटलाइन हिकिड़ो बॉर्डर सां शो कराए पियो। ॾिसो जंहिंमें ही नोट्स हूंदा आहिनि त इन जेको नोट्स ते असीं सिलेक्ट करे चार्ट खे वॾो या नंढो असीं करे सघूं था। चार्ट खे तव्हां मूव करे सघोसि था। इन साॻी ॾिसो सिलेक्शन या ॾिसी वठो छो त असांखे सिलेक्शन हिकिड़ी न बल्कि मुख़्तलिफ़ सिलेक्शन असांखे ॾिए थो। जॾहिं चार्ट ते क्लिक कंदो न त हीअ असांजो चार्ट जो टाइटल आहे, इन ते क्लिक कंदो तव्हां चार्ट टाइटल चेंज करे सघो था। हीअ हिन जा एक्सिस जा टाइटल आहिनि, इहे तव्हां चेंज करे सघो था। अदरवाइज़ तव्हां जेकॾहिं हिन एरिया ते क्लिक कंदो त हीउ सॼो चार्ट सिलेक्ट थी वेंदो। तव्हां ॾिसो हिन एरिया ते क्लिक कंदो ही जस्ट सॉरी लाइनूं सिलेक्ट कयूं आहिनि, लाइननि जा कलर चेंज करे सघनि था। जेके नेक्स्ट वीडियो में तव्हांखे सम्झाइबा। ऐं तव्हां जेकॾहिं हिन एरिया ते ॾिसो क्लिक कंदो लाइननि खे छॾे करे विच में जॾहिं कर्सर ॾिसो हिन पोजीशन में जॾहिं अचे मूव में तॾहिं सिलेक्ट कंदा तव्हां ही विच वारो एरिया इनखे चेंज करे सघो था। अच्छा तव्हां जेके हिन जा जेके क्लस्टर जेके कॉलम्स आहिनि इहे बि तव्हां सिलेक्ट करे सघो था। दोस्तो हीउ ॾिसो तव्हां जस्ट क्लिक कयो त तव्हांखे सिलेक्ट तव्हांजे कलर बि तव्हां पंहिंजो चेंज करे सघो था। अच्छा लास्ट में जेके हीउ ॾिसो न हीअ छा आहे, हीअ जेका हिन जी जेका डिटेल्स जेके बि आहे उहा तव्हां टेक्स्ट जी जेका डिटेल हेठि आहे उहा बि तव्हां हिनजी कलर वग़ैरह चेंज करे सघो था या हिन जो फॉर्मेट में बि चेंज करे सघो था। त उन करे तव्हां सिलेक्शन में तव्हां ॾिसोसि जेके फुल सिलेक्शन तव्हां करिणो आहे त मूव जेको न हुन में हिन ख़ाली एरिया ते तव्हां क्लिक कंदुसि। हाणे तव्हां चार्ट खे जेके मूव करण जे तव्हां करे सघोसि था। अच्छा हाणे उमेद तव्हां इहा जेको सम्झी विया हूंदा